ज़रिए में जेको मैसेज आहे उहो सम्झणु तमामु लाज़मी आहे। तंहिं करे ही कुझु बैत असां सिलेक्ट कया आहिनि ख़ासि करे ॿारनि लाइ, त उहे ॿारनि खे बैतनि खे सुठे नमूने सां पढ़नि, सम्झनि, यादि रखनि ऐं उन खां पोइ हिन जे अंदरि में जेको मैसेज आहे उहो सम्झनि। त सभ खां पहिरीं ही बैत आहे जेको शाह लतीफ़ जे सुर ससीअ में आहे। तव्हांखे ख़बर आहे त ससीअ पुनूअ खे हासिलु करण लाइ, छाकाणि त हुनजी ज़िंदगीअ जो जेको मक़सदु हो उहो पुनूअ जी हासिलात हुई, त उन लाइ उन तमामु घणियूं जफ़ाकशियूं कयूं। तंहिं करे उन पस मंज़र खे सम्झंदे शाह लतीफ़ हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे, चए थो सधाए थी सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जा, मूसी हले सा जा जीअ मिठो न करे। चए थो सदाए थी सबका, सदूं त हर को कंदो आहे, माना ख़्वाहिशूं त हर को करे थो त आउं ज़िंदगीअ में ही अचीव करियां, मूं वटि एतिरा पैसा हुजनि, मुंहिंजो ही समाजी स्टेटस हुजे, मूं वटि हीअ शइ बि हुजे, मुंहिंजे लाइ हीअ शइ बि हुजे, ऐं हीअ हासिलात करे छॾियां, पर बुख न बासे का, उन लाइ तकलीफ़ूं करण लाइ तयारु को बि कोन्हे। चइबो त बाबा हितां खां निकिरी तव्हां टंडोला वञो या हैदराबाद वञो या कराची वञी रहो, या हिन कारोबार सेट करण लाइ तव्हांखे हेॾी महिल उथणो पवंदो, हीअ महिनत करणी पवंदी, या ॿारनि खे पाण चवंदासीं त डिसिप्लिन सिखिजो, डेली स्कूल अचो, सियारो हुजे या ऊन्हारो डेली स्कूल अचो, शाम जो ट्यूशन सेंटर ते वञो, घर में कुझु स्टडी कयो, माना पंहिंजी सिहत खे बहितर करण लाइ थोरो घणो स्पोर्ट्स खेॾियो, फंक्शन्स में अटेंड करियो, ठीकु आहे। पोइ जेके बि शयूं करे सघे थो पंहिंजो पाण खे बहितर करण लाइ, निमाज़ रोज़ो माना सख़्तियूं आहिनि सभु कुझु। तंहिं करे जेकॾहिं तव्हां कुझु ज़िंदगी में हासिलु करणु था चाहियो त रुॻो सदूं न करियो, पर बुखूं बि काटियो, तकलीफ़ूं बि काटियो। जेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जा, माना जहिड़े तेड़े जेको कमज़ोर इरादनि जो माण्हू आहे, नाज़ुक मिज़ाज जो माण्हू आहे, चए थो उन जी जॻह कोन्हे। तंहिं करे तव्हांखे ख़बर आहे त ज़िंदगीअ जा जेके वॾा स्टेटस जेके हासिलु थियनि था उहे लोअर ऐं मिडिल क्लास जा माण्हू था कनि, जेके तकलीफ़ुनि मां गुज़रनि था। पर असां जेकॾहिं पंहिंजो पाण खे तकलीफ़ुनि मां न गुज़ारींदासीं, घुरिबल महिनत न कंदासीं, पोरियो न कंदासीं, त पोइ असांजी जाइ कोन्हे। चए थो मूसी हले सा जा जीअ मिठो न करे, माना हिन पंधु जेको आहे उहो ॾुखियो आहे, माना सुठे नेक मक़सद वारो जेको पंधु हूंदो आहे, जेको पेचरो हूंदो आहे, उहो ॾुखियो हूंदो आहे। तंहिं करे मूंसां उहो ई माण्हू हली सघे थो जेको जीअ मिठो न करे, माना असांजी दिलि न चवे जीअ मिठो करणु, माना दिली ख़्वाहिशुनि जो ग़ुलाम हुअणु। त यार मुंहिंजी दिलि कोन थी चवे ॿाहिरि निकिरण लाइ, आऊं जेको आहे निकिरी कोन सघंदुसि, हीअ मुश्किलात खे फेस कोन करे सघंदुसि, धंधो ते वञिणो आहे त सुबुह जो सवेर कोन उथी सघंदुसि, छाकाणि त आउं राति जो 2 बजे 3 बजे जो सुम्हां थो, ऐं सुबुह जो सवेर कीअं उथी सघंदुसि, मूंखे 3 कलाक 4 कलाक मोबाइल लाज़मी इस्तेमालु करिणो आहे। पोइ जेको जीअ मिठो कंदो, पंहिंजे दिलि जो ग़ुलाम हूंदो, उहो ज़िंदगी में कुझु बि हासिलु करे न सघंदो। तंहिं करे इम्पॉर्टेंट मैसेज आहे, इहो सभई सम्झनि ऐं उन ते अमल कनि। सदाए थी सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जा, मूसी हले सा जा जीअ मिठो न करे। असां सम्झाणी पेठ ॾेई छॾी आहे, तंहिं करे ही रिकॉर्डेड वीडियो में तव्हांखे बैत बि सम्झ में आयो हूंदो ऐं सम्झाणी बि उमेद ते सम्झ में आई हूंदी। हाणे नेक्स्ट पाण ॾिसूं था हिन ई में, ही बि इंतिहाई मशहूरु शाह लतीफ़ जो बैत आहे। चए थो वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखियणनि माण्हा मेठ घणो। माना हिन छा कयो, अचानक शाह लतीफ़ वेठो हिन पखियुनि जो वलर ॾिठो, जेके शाम जे टाइम ते वलर पटकी करे पिया वेंदा आहिनि पंहिंजनि घरनि ॾांहुं। उन ते जेॾी महिल नज़र पई त शाह लतीफ़ उन्हनि मां हिकिड़ो मैसेज सिखियो। चए थो वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, वगर माना टोलियूं करे पाण में वञनि पिया, टुटनि कोन था, पिर्त न छिननि पाण में, माना पाण में टुटण लाइ तयारु कोन्हनि। पसो पखियणनि, पसो माना ॾिसो या सिखो, पसो पखियणनि, माण्हुनि खे चए थो त हिननि पखियुनि मां सिखो। असीं जेके नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते विड़िया पिया हूंदा आहियूं, हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि कंदा आहियूं, चए थो पाण खां त ही चङा पखी आहिनि जेके वलर कयो वञनि था, केॾां वञनि था, घुमण वञनि था, शाम जो घर वञनि था। चए थो माण्हुनि खां वधीक त मेठ इन्हनि में पियो ॾिसण में अचे। तंहिं करे लतीफ़ जेको आहे पखियुनि जे इन अमल सां इंसान ज़ात खे मैसेज ॾियण जी कोशिशि कई आहे त असांखे उन मां छा सिखणु खपे। हेठि वरी बैत ॾिनल आहे,
निमी खमी निहार तूं ॾमर ॾोलाऊ। चए थो निमी खमी निहार तूं, माना इंसान खे सेखारे थो त तो में निवड़त हुजे। निमण माना निवड़त, पाण जेको निमी कंहिंसां मिलंदा आहियूं त उहा माना असां में निवड़त हूंदो आहे। माना असांजो जेको आहे कंध उभो न हुजे, माना ॻाट जेको असां अहिड़े नमूने सां माण्हुनि खां जेॾी महिल मिलूं त असांजे चहिरे में गुरूर न हुजे, असांजे ॻाल्हाइण में गुरूर न हुजे, असां में निवड़त हुजे। माना उन जो मतिलबु आहे त असां भले कहिड़े बि मक़ाम ते पढ़ूं, कहिड़े बि स्टेटस ते पहुचूं, पर असांजो बिहेवियर जेको हुजे उहो निवड़त वारो हुजे, हर माण्हू खां एतिराम वारो हुजे। ॾमर ॾोलाऊ, ॾमर माना गुस्सो या शौक़, जेका तबियत जेका हूंदी आहे गुस्से वारी तबियत या गुरूर वारी तबियत, चए थो इहो जेको आहे इहो तव्हांखे अल्टीमेटली नुक़सान ई ॾींदो। तंहिं करे असांखे ॿारनि खे बि इहो सेखारणु खपे त मॻी न कनि, गुरूर न कनि, तकबर न कनि, पर हर माण्हू खां एतिराम सां ॻाल्हाइनि, प्यार सां ॻाल्हाइनि, निवड़ सां ॻाल्हाइनि। थिए साञाऊ, चए थो इन में ई तुंहिंजो भलो आहे। हुन गस ॿुधाए छॾियो आहे छा लती, चए थो थिए साञाऊ जे उभई इन ई पेर ते, जे इन ई पेर ते या इन ई गस ते हलंदो रहंदे त इन में तुंहिंजी भलाई आहे। ठीकु आहे, हीअ बि सुर यमन कल्याण मां वरितो वियो आहे जेको हेठि लिखियलु आहे। हाणे हीअ चए थो साॻियो मैसेज आहे, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिलिया। हाणे हिन में बि उहो साॻियो मैसेज थो ॾिए जेको पहिरीं बैत में पाण ॾिनूं सदाईसी सभु। चए थो सुता उथी जाग, जेको तूं सुतो पियो आहीं, सॼो ॾींहुं मज़न में आहीं, सुस्त थियो वेठो आहीं, का कमु करण लाइ तयारु कोन्हे, फिज़ूल टाइम वञाई थो। चए थो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, घणी निंड जेका आहे उहा तोखे तबाह कंदी, घणी सुस्ती गफ़लत इहा तोखे तबाह कंदी। सुल्तानी सुहाग, सुल्तानी सुहाग माना जेकॾहिं सुल्तान थियणु चाहियो था, बादशाहत हासिलु करणु चाहियो था, को मक़ाम हासिलु करणु चाहियो था पंहिंजी ज़िंदगी में, को स्टेटस हासिलु मिलियो था त उन जे पोयां तव्हांखे निंड न कंदे न मिले। हालांकि असांजे सिस्टम में त ईअं कोन्हे, असांजे सिस्टम में त अमीरनि जा ॿार वञो किथे पहुचनि, पर इहो असांजे मुल्क में छाकाणि त सही कोन्हे ॻाल्हि ऐं सही प्रैक्टिसिस कोन्हे, रूल्स रेगुलेशन्स खे फॉलो कोन थो कयो वञे, जेके कॉम्पिटेंट माण्हुनि खे उहा स्पेस नथो ॾिनो वञे। पर असांखे यकीन इन ई ॻाल्हि ते करिणो पवंदो त जेकॾहिं असां महिनत कंदासीं त पोइ असां पंहिंजा गस कीअं बि न कीअं करे कढी वेंदासीं। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। हेठि वरी हिकिड़ो अहम शाह लतीफ़ जो तमामु मशहूरु बैत आहे, साईं मसदाई करी मथे सिंध सुकार। माना इहा दुआ आहे अलाह ताला सां, सुर सारंग मां इहो वरिती वई आहे। हिन में छा थो चवे, चए थो साईं मसदाई करी मथे सिंध सुकार। चए थो अलाह ताला असांजी धरती जेका आहे, जेका सिंध आहे, इनखे शादो आबाद कर। सुकार कर माना ॾुकार हूंदो आहे, ज़िद ख़ुश्कसाली, सुकार माना जिते ख़ुशहाली हुजे। चए थो असांजी सिंध खे जेको आहे उहो ख़ुशहाल कर, सरसब्ज़ कर। दोस्त मिठा दिलदार, ए मुंहिंजा मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। आख़िर जो दुआ कहिड़ी थो करे, छाकाणि त लतीफ़ जेको आहे उहो आलमी लेवल जो शाइर हो, तंहिं करे हू फ़क़ति पंहिंजी सिंध जे बारे में त ख़्वाहिश कंदो त उहा तरक़ी करे, पर उन ई सां गॾु उहो मैसेज ॾींदो त पूरे आलम जो बि ख़ैरु हुजे। तंहिं करे हीअ बि इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। उन खां पोइ चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल होए हज़ार जो। चए थो अहिड़ा माण्हू, हीअ बि सुर यमन कल्याण में आहे। चए थो हाणे वरी शाह लतीफ़ हिते मैसेज थो ॾिए त असांखे कहिड़ी महफ़िल अटेंड करणु खपे। हिकिड़ा माण्हू छा आहिनि, नंढड़ियुनि नंढड़ियुनि लालचनि जे करे अहिड़े हंधि बि वेठा हूंदा आहिनि जिते रोज़ उन्हनि जी तज़लील थींदी आहे, जेके उते उन्हनि जी बराबरी न हूंदी आहे, पर छाकाणि त हू ॾिसंदा आहिनि त हिते असांजो नंढड़ो नंढड़ो मफ़ाद हासिलु थींदो, तंहिं करे उते वेठा हूंदा आहिनि। चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, तव्हांजो अंदरि झुरी पवे। अहिड़नि माण्हुनि सां तव्हां वियो, अहिड़ियुनि महफ़िलुनि में तव्हां वियो जिते तव्हांजो अंदरि झुरी पवे, तव्हांजी तज़लील थिए, तव्हांजी इज़त नफ़्स जो ख़्यालु न रखियो वञे। चए थो उहा महफ़िल सा मजलिसी मट, उन महफ़िल में तोखे वेहणु नथो जुगाए, जे हासिल हुए हज़ार जो,
जे बज़ाहिर जेका तोखे उतां जी हासिलात थी थिए, भले हज़ार जी तोखे नज़र अचे त हितां मुंहिंजो मफ़ाद पूरो थींदो, पर इंसान जेको आहे पंहिंजे इज़त नफ़्स ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न करे। ठीकु आहे, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिसी मट जे हासिल हुए हज़ार। तंहिं करे अहिड़ियूं कंपनियूं, अहिड़ियुनि मजलिसुनि में ई, अहिड़ियुनि संगतुनि सां गॾु वञिजे जिते असांखे सम्झनि, जिते असांजी इज़त कनि, जेके असांजो एहतराम कनि, जेके असां सां वफ़ा कनि, जेके असां सां सचा हुजनि। जेकॾहिं असां उन्हनि सां गॾु वेहंदासीं, इन में असांजो, इन में ई अल्टीमेटली असांजो फ़ाइदो थींदो, असांजी ग्रूमिंग थींदी। बजाए इन जे जो असीं माना अहिड़नि महफ़िल में वञूं जिते असांजी इज़त न हुजे, असां लाइ को एहतराम न हुजे, फ़क़ति असां खां स्टेटस में मथा हुजनि, असां चऊं त न यार ॿ रुपया हितां जो फ़ाइदो थींदो, चए थो इन ई सोच मां निकिरो। सुर यमन कल्याण में आहे, हेठि वरी ॿियो बैत बि साॻिए नमूने सां हेठि सुर यमन कल्याण मां ॾिनो वियो आहे। चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तिनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। हाणे वरी हिन जो ज़िद थो ॿुधाए, चए थो वेठे जिनी वटि, अहिड़ियूं महफ़िलूं जिते तव्हांजो ॾुखंदो दूर थिए, माना तव्हांजूं तकलीफ़ूं दूर थियनि, तव्हां रिलैक्स थियो, तव्हांखे सुकून मिले। माना अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि न, अहिड़ा मिट माइट हूंदा आहिनि जिन सां वेहंदा आहियो त दिलि जो भार हल्को थींदो आहे। तव्हांजी ॾुख तकलीफ़ूं जेके आहिनि, भले बज़ाहिर उहे तव्हांखे कुझु बि माल पाणी न ॾियनि, भले हू सादा हुजनि, भले ग़रीब हुजनि, पर उन्हनि जी महफ़िल में तव्हांजो तकलीफ़ूं दूर थींदियूं आहिनि, तव्हांखे सुकून मिलंदो आहे। ही चए थो शाह लतीफ़ त उन्हनि जी महफ़िल में वठि तूं तिनी सी कट, माना उन्हनि सां गॾु ई कट, माना पंहिंजो वक़्तु गुज़ार, ओॾा अॾे पखड़ा, माना उन्हनि वटि भले वेठो हुजे जिते बज़ाहिर तव्हांजो खे को माली फ़ाइदो न मिले, ग़रीब हुजनि, पर हू तव्हांखे सम्झनि, तव्हांजो एहतराम कनि, तव्हांजी इज़त नफ़्स जो ख़्यालु कनि, तव्हांजी ग्रूमिंग जो, तव्हांजी कामयाबीअ जो उन्हनि खे ओन हुजे, तव्हांजो फ़िक्रु हुजे। जीअं मिट माइट हूंदा आहिनि, पंहिंजा वालदेन हूंदा आहिनि, उन्हनि खे केॾो फ़िक्रु हूंदो आहे पंहिंजो, त केॾी सचाई हूंदी आहे उन्हनि में। चए थो सच सां गॾु बिहो, सचनि माण्हुनि सां गॾु बिहो, पोइ बज़ाहिर भले उहे ग़रीब हुजनि, बजाए उन जो तव्हां अहिड़ी महफ़िल में वञो जिते तव्हां ॾिसो त मफ़ाद मिले थो, पर उते तव्हांजी इज़त नफ़्स जो ख़्यालु न रखियो वञे। हाणे वरी अॻियां चवे थो, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वेतिरा। हिते शाह लतीफ़ जो जेको आहे मैसेज, चए थो पढ़ियो पिया पढ़नि। पाण चवंदा आहियूं न यार ही रुॻो इल्मु हिन माण्हू वटि जाम आहे, चए थो रुॻो इल्मु लाज़मी न आहे, पढ़ियो पिया पढ़नि। हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं पिया पढ़नि, पर कढ़नि कीन कुलूब में, पर उहे कढ़नि कोन था। उन्हनि खे दुनिया जो अहसासु न आहे, इंसान ज़ात जो अहसासु न आहे, ग़रीबनि जो अहसासु न आहे। चए थो इहे रुॻो किताबी कीड़ा हूंदा, भले पिया पढ़नि, पाणा ॾोह चढ़नि। असां ॾिठा आहिनि न अहिड़ा अहिड़ा माण्हू जेके पढ़ी लिखी पाण उन्हनि खे वॾा आदर्शी सम्झंदा हुआसीं, पाण चवंदा हुआसीं यार शाबस हुजेसि ग़रीब जो ॿारु हेॾो पढ़ी हेॾो अॻियां निकितो। पर चए थो हुन मां फ़ाइदो कहिड़ो थियो, पढ़ी लिखी जेकॾहिं उन सीट ते वञी पहुतो, त पोइ हुन छा कयो, उन सीट जो ग़लति फ़ाइदो वरितो, ग़रीबनि सां नाइंसाफ़ियूं कयूं, पाणा ॾोह चढ़नि, पाण हू ॾोहनि में गर्क थी वियो, जीअं वर्क वराइनि। चए थो जेतिरो वधीक पढ़े थो उहो पाण वधीक ॾोह, छाकाणि त जेको वधीक पढ़ंदो उहो वधीक पोज़ीशन ते पहुचंदो, माना हुन वटि वधीक ग्राउंड हूंदो इंसान ज़ात जी भलाई करण जो बि, ऐं इंसान ज़ात जे लाइ तकलीफ़ूं पैदा करण बि। हरामखोर जेकॾहिं उहो थी पियो त पोइ वधीक ख़तरनाक थींदो, वधीक नुक़सानकार थींदो। ऐं पोइ छा कंदो, हू पंहिंजे इल्म जे ज़रिए माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जो पोइ उन वटि फ़न हूंदो। तंहिं करे लतीफ़ हिते चवे थो त पढ़णु सुठी ॻाल्हि आहे, पर कढ़णु लाज़मी आहे। माना इंसान ज़ात सां गॾु कढ़णु, माना उन्हनि तकलीफ़ुनि जो अहसासु हुजणु लाज़मी आहे। जेसि ताईं तव्हांखे उहो अहसासु न हूंदो, तेसि ताईं तव्हां न हिन दुनिया लाइ बहितर साबित थी सघंदा, न ई तव्हांजो इहो अमल अलाह ताला खे क़बूल थींदो। तंहिं करे हीउ बि तमामु स्ट्रॉन्ग मैसेज आहे हिन बैत ज़रिए शाह लतीफ़ ॾिनो आहे। हाणे हीअ आख़िरी आहे, हीअ बि तमामु मशहूरु आहे, हीअ बि सुर यमन कल्याण मां वरितो वियो आहे, जंहिंमें नसीहतूं थियल आहिनि बुनियादी तरह हिन सुर में। चए थो हू चवनई तूं मचो वातां वराए,
हाणे पाण चवंदा आहियूं न बाबा तो ईअं छो कयो, हुनखे गार छो ॾिनी, चवंदो हुन बि मूंखे गार ॾिनी। चए थो ईअं सुठनि माण्हुनि जो कमु जेको आहे न, नेक अलाह जा बाना उहे ईअं कोन कंदा आहिनि। भले फलाणो ॿियो ग़लति करे, तंहिंजे बावजूदि तव्हांखे नेकीअ जो रस्तो न छॾिणो आहे। चए थो हू चवनई, हू तोखे जेकॾहिं ग़लति बि चवनई न, तूं मचो, पर तूं न चइजां वातां वराए, माना वरंदी वातां खां, माना ओड़े नमूने सां न ॾिजे। जेकॾहिं हू बदअख़लाक़ी करे थो त उहो हिन जो किरदारु आहे, हू जवाबदार हूंदो अलाह ताला ॾांहुं, पर तव्हां ग़लति जो जवाबु ग़लति नथो थी सघे। तव्हां वातां वराए हुनखे ओड़ी वरंदी साॻी न करियो। अगराई जो करे ख़ता सो खाए। चए थो जंहिं अगराई कई आहे न, जेको पंहिंजे गुस्से ते कंट्रोल नथो करे सघे, ॿारनि सां तइलुकात बहितर नथो करे, हमेशह बदकलामी करे थो, चए थो जेको अगराई करे थो न, अल्टीमेटली नुक़सान में उहो ई वेंदो। पांध में पाए वियो कीने वारो कीन की। चए थो कंहिंजो बि बुरो अमल जेको आहे न, उहो ईअं ई लय मिटी कोन थो थिए। जेको ग़लति आहे अल्टीमेटली, जेको कीनू रखे थो, साड़ रखे थो, अल्टीमेटली उन जो हुनखे नुक़सान ई पन थींदो। तंहिं करे असांखे ॿारनि खे बि इहो मैसेज ॾियणो आहे। ॿार जेको अक्सर चवंदा आहिनि त बाबा हुन हीअं कयो त मूं बि हीअं कयो। बाबा न, भले हू छा बि करे, पर तव्हांखे नेकीअ जो रस्तो न आहे छॾिणो। तंहिं करे पाण शाह लतीफ़ जा कुझु बैत पढ़िया। उमेद त आईंदा सेशन्स में पाण अलामा इक़बाल खे पढ़ंदासीं ऐं ॿियनि पाकिस्तान जे ऐं दुनिया जे बहितरीनु शाइरनि जी शाइरी बि सिखंदासीं। थैंक यू सो मच।